कंधरकोट ज़िले में FCL कार्ड समेत अगवा थियल 31 मुग़वी अञा ताईं धाड़ेलनि वटां आज़ाद नाहिनि थी सघिया, जॾहिं त FCL कार्ड जी आज़ादी लाइ इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। मुखी जगदेश कुमार ऐं नींगर जयदीप बि धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। जगदेश कुमार जे वारिस आकाश कुमार जो चवणु हो त नींगर जयदीप ऐं मुखी जगदेश कुमार खे हथियारबंदनि ॿुढाणी लिंग रोड तां अगवा कयो वियो हो, पर महीनो थी चुको आहे, रुगो आसरा ॾेई रही आहे, मुग़वियुनि खे आज़ादु नथी कराए। हुन चयो त मुखी जगदेश कुमार जी घरवारी खाइण पीअण छॾे ॾिनो आहे। पूरे घर में मातम बरपा आहे। जिन खे वोट ॾिनासीं उन्हनि बि असां लाइ कुझु न कयो आहे, रुगो दिलासा ॾेई रहिया आहिनि। मुग़वी कॾहिं वापसि ईंदा का ख़बर नाहे। असांजा प्यारा जल्द आज़ादु कराया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।